जेकाबाद वासन टिन ॿारनि जी माउ हिंदू नारी भरचूंडी पहुची इस्लाम कबूल करे वरितो। हिंदू नारी सीजल कुमारी ज़ाल राजेश कुमार डहरकी पहुची भरचूंडी शरीफ जे पीर मियां जावेद अहमद वटि इस्लाम कबूल करे वरितो। संदसि इस्लामी नालो अलीज़ा रखियो वियो आहे। उन मौके ते मुसलमान थियल नारी अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेकाबाद जे शाहगाज़ी मोहल्ले जी रहवासिण आहे। दीन इस्लाम सां चा थियण करे घरां निकिरी डहरकी पहुची इस्लाम कबूल कयो आहे। तव्हां तो छो निकिता हो? मूंखे इस्लाम कबूल करणो हुयो। कहिड़ी ॻाल्हि खां मुतासिर थियो तव्हां इस्लाम जे लाइ? बस मुंहिंजी दिलि चवंदी। केतिरे वक़्त खां दिलि चवंदी? 2 साल थी विया तक़रीबन। घणा ॿार आहिनि तव्हांजा? 3 नंढड़ियूं आहिनि। मुड़ुसु छा कंदो आहे? ऑटोस जी दुकान अथसि। हाणे तव्हां होॾे वापसि वेंदव या वरी हिते ई जेको राइश पज़ीर थींदो? न मूंखे वापसि न वञिणो आहे, बसि मां हिते ई रहंदमि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk